सिंधी काको अछो वॻो पाए करे लोहे जी पेटी खणी करे ऐं बाह में गोल्डन कलर जी घड़ी ॿधी करे वञी रहियो हुयो त नई टहीअ जो ॿार जवान हिकिड़ो पुछेसि थो काका घणा वॻा आहिनि? चएसि थो पुट वॻा त 4 खयां न। वञा थो साहुरे, अरे चई काका वॻा मतलब वक़्तु वक़्तु। चई पुट वक़्तु ॾाढो ख़राब थो हले, होॾे यूक्रेन जी ॿेड़ी ॿुॾी आहे, होॾे रूस नथो ॿुधे कुझु। अरे चई काका समय समय। चई पुट समय कटियां थो, घर वारी रही कान हाणे। अरे चई काका टाइम। चई पुट टाइम पास थो थिए, ॿ छोकिरा आहिनि, 6 महीना हिकु वटि 6 महीना ॿिए वटि। चएसि थो काका हाणे अची वियो हुनखे गुस्सो, त हाणे कुझु चएसि छा, वञी सिधो घड़ीअ खे पकड़ीसि। अञा कुझु चएसि त काको चएसि थो हीअ घड़ी 52 साल पहले साहुरनि मां ॾाजे में मिली मूंखे। छा? पर मज़ाक आहे जो 52 सालनि में बंदि थी हुजे। अरे बंदि तो छॾ, हिकु सेकंड हिकु मिंट न वधी आहे लेट थी आहे न फास्ट। हिन महिल जो टाइम अगरि 8:19 मतलब 8:19 चखाई। अरे जी काका इहो ई त खपे 8:19। दोस्तों तव्हां जंहिंमहिल रस्ते ते वञो था न, घणी प्रकार जा माण्हू मिलंदव, को सुख ॾींदव, को दुख, को ईअं ई तंग कंदव। माण्हू ते मां जीअं पहले चई पई मां हिकिड़ो चोर आहियां, त माण्हू ते ॾिनो भैया हिकिड़े कविअ जी रचना यादि आई। मां पंहिंजी कविता पढ़ण खां पहले उन्हनि खे पढ़णु चाहींदुसि। रायपुर जा राज मसन, उन्हनि हिकिड़ी कविता लिखी, मां उहो तव्हांजे साम्हूं रखण जो प्रयास थो कयां कि नए ज़माने में नवां के माण्हू हुजनि, नए ज़माने में नवां के माण्हू हुजनि, अचे को अहिड़ो दौर कि माण्हू माण्हू हुजनि। नए ज़माने में नवां के माण्हू हुजनि, अचे को अहिड़ो दौर कि माण्हू माण्हू हुजनि। छो जो जहर सां भरिजी अॼु माण्हू वियो आहे। छो जो जहर सां भरिजी अॼु माण्हू वियो आहे। माण्हूअ खे ई लॻे रहियो अॼु माण्हू। नांग ॾकनि पिया था अॼु माण्हुनि खां, नांग ॾकनि पिया था अॼु माण्हुनि खां। आस्तीन में अॼु माण्हू भरिजी रहियो आहे, आस्तीन में अॼु माण्हू भरिजी रहियो आहे। राज धरती आसमान जी फाटे छो नथो? कवि पाण खां सवाल थो करे। तव्हां बि कहाणियुनि में ॿुधो हूंदो कि पहले नंढो सॾो पाप थींदो त धरती आसमान फाटी पवंदो। अॼु हेॾा पाप था थियनि त धरती आसमान छो नथो फाटे? त कवि पाण खां सवाल थो करे, राज धरती आसमान अॼु फाटे छो नथो? छा ख़ुदा बि थी अॼु माण्हू वियो आहे? छा भॻवान बि थी अॼु माण्हू वियो आहे? नए ज़माने में नवां के माण्हू हुजनि, अचे को अहिड़ो दौर कि माण्हू माण्हू हुजनि। अचो मां हाणे तव्हांजे साम्हूं पंहिंजी हिकिड़ी 4 लाइनुनि जी कविता पढ़ंदुसि ऐं हुन खां पोइ आख़िरीअ में मां हिकिड़ी अहिड़ी कविता पढ़ंदुसि पंहिंजी लिखियल, जेकी कुझु ॾींहं पहले ही सिंधी साहित्य अकाडमी भोपाल, मध्य प्रदेश भोपाल जे किताब सिंधू मशाल में छपजी। तो पहले मां पंहिंजी लिखियल 4 लाइनुनि जी कविता तव्हांजे साम्हूं रखां थो। विनोद भैया इजाज़त ॾिजो। ॻोल्हियुमि तोखे खुलियल अखियुनि सां, ॻोल्हियुमि तोखे खुलियल अखियुनि सां, तूं नज़र न आईं। बूटियल अखियुनि सां ॾिठुमि त तूं पई नज़र अची। ॻोल्हियुमि तोखे खुलियल अखियुनि सां, तूं नज़र न आईं। बूटियल अखियुनि सां ॾिठुमि त तूं पई नज़र अची। लॻी पई हुई मुंहिंजे दिलि ते बाहि, लॻी पई हुई मुंहिंजे दिलि ते बाहि। विसायुमि पंहिंजनि ई ॻोढ़नि जी बरसाति सां, विसायुमि पंहिंजनि ई ॻोढ़नि जी बरसाति सां। दोस्तों अचो मां हाणे तव्हांजे साम्हूं पंहिंजी उहा कविता पेश करण थो चाहियां जेकी कुझु ॾींहं पहले ई सिंधू मशाल में छपी आहे। मां टाइम वठंदोमांव। हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो। कुझु ॾींहं पहले के कार्यक्रम में किथे ॿाहिरि वियो हुउसि, त हुते मां विनोद भैया अनमोल जी हुते मां कविताऊं बि ॿुधायूं, शायरियूं बि पढ़ियूं,
पर साम्हूं वेठल हिकिड़ी माई ताड़ी न पई वॼाए, काफ़ी सभु वॼाइनि पिया। मां ॾाढो गौर कयो कि उहा ताड़ी छो नथी वॼाए। आख़िर मां वयोमांसि, उनखे वञी करे पेरनि ते हथ रखियामांसि कि अमड़ इहो त ॿुधाए, तूं भेण तूं ताड़ियूं छो नथी वॼाई? चई छा कयां, तव्हांजी शक्ल मुंहिंजे ससु वांगुरु थी लॻे। तो यो मां ॾिठो आहे जाइफ़ुनि खे कॾहिं ख़ुशि न हूंदव। नूंहुं ठही वेंदव त ससु सुठी न मिली, जॾहिं ससु ठहंदी त नूंहुं सुठी न मिली। चई नेणान हूंदसि त सुठी कोन्हे, चई जॾहिं भाॼाई त चई भाॼाई सुठी कोन्हे। अरे तव्हांखे जॾहिं सभु सुठो न मिलियो आहे त वरी कॾहिं कॾहिं इहो बि चवंदव असांजो घोट जेको आहे न, हाणे तव्हां सम्झी था सघो ग़लति ऐं सही हे खिलाइण जूं ॻाल्हियूं असां खिलाइण लाइ था चऊं, पर तव्हां इहो चयो आहे त मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चई करे पंहिंजे ॻाल्हियुनि खे ख़तमु कंदुसि। मौत त केवल नाले सां बदनाम अथव, मौत त केवल नाले सां बदनाम अथव, वरना तकलीफ़ ज़िंदगी ज़्यादा ॾींदी। मौत त केवल नाले सां बदनाम अथव, वरना तकलीफ़ ज़िंदगी वधीक ॾींदी अथव। घर वारियूं त केवल नाले सां बदनाम अथव, वरना तकलीफ़ में सभिनी खां वधीक साथ उहे ई ॾींदियूं अथव, उहे ई ॾींदियूं अथव, उहे ई ॾींदियूं अथव। ख़बर न पई मां जॾहिं वेठे वेठे इहा कविता लिखी, मां पहले तो पाण खे ॾाढो ख़ुशनसीब थो सम्झां कि हिन मंच ते मूंखे अचण जो मौक़ो मिलियो आहे। अहिड़ी शख़्सियत विनोद आसूदानी जी, रश्मि रामाणी जी, संजय भैया, ताराचंद जी, अनमोल, हिननि सां गॾु मूंखे मंच शेयर करण जो मौक़ो मिलियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। हीअ पूरी कविता मां पंहिंजे जीवन ते लिखी। खणी माउ हंज में खीर पीआरियो, ख़बर न पई। खणी माउ हंज में खीर पीआरियो, ख़बर न पई। कीअं पाए बांबड़ा ऐं डुकण लॻुसि, ख़बर न पई। कीअं पाए बांबड़ा ऐं डुकण लॻुसि, ख़बर न पई। रांदीकनि सां खेॾाए खेॾाए, रांदीकनि सां खेॾाए खेॾाए ॾिनो माउ मूंखे ज्ञान। रांदीकनि सां खेॾाए खेॾाए ॾिनो माउ मूंखे ज्ञान। अलफ़ खां पढ़ियुसि MA ताणी, ख़बर न पई। अलफ़ खां पढ़ियुसि MA ताणी, ख़बर न पई। ॾिनो मुंहिंजे बाबा दुनियादारीअ जो सबक़ु, ॾिनो मुंहिंजे बाबा दुनियादारीअ जो सबक़ु। थी वियसि वॾो, अची वई ॾाढी मुछ, ख़बर न पई। हुयुसि त मां अम्मा बाबा जो लाडलो नंढड़ो सो ॿार, हुयुसि त मां अम्मा बाबा जो लाडलो नंढड़ो सो ॿार। मङणो शादी थी ऐं थी वियसि पीउ, ख़बर न पई। कीअं कीअं अम्मा बाबा जे हंज में ॿार वॾा थिया, कीअं ॿार अम्मा बाबा जे हंज में वॾा थिया, ख़बर न पई। कॾहिं ॿार ॾाॾे ॾाॾीअ जे हंज में वॾा थिया, ख़बर न पई। ॾिना सुठा संस्कार प्यार सां अम्मा बाबा पोटनि खे, ॾिना सुठा संस्कार प्यार सां अम्मा बाबा पोटनि खे। कॾहिं ॿार ॾाॾे ॾाॾीअ जे हंज में वॾा थिया, ख़बर न पई। कारनि मां थिया अच्छा ॾाॾी ऐं ॿार मुंहिंजा, कारनि मां थिया अच्छा ॾाॾी ऐं ॿार मुंहिंजा। ॾिठो नफ़ो नुक़सान, मान अपमान, वक़्तु गुज़रियो, ख़बर न पई। वधियो मुंहिंजो उहिदो, बणियुसि सहुरो, वधियो मुंहिंजो उहिदो, बणियुसि सहुरो। घर में आई धीउ नुंहं जे रूप में, ख़बर न पई। खिलंदे खिलाईंदे वेंदो हली अमरेश, खिलंदे खिलाईंदे वेंदो हली अमरेश। तव्हां सभु चवंदा ख़बर न पई, ख़बर न पई। महिरबानी।